टेस्ट पास 5 to 15 ग्रेड जॉब्स लाइ जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि सभिनी लाइ हिकिड़ो ख़ासि प्रोग्राम आहे त असां 7 फरवरी 2025 ते सखर में हिकिड़ो पीसफुल प्रोटेस्ट अनाउंस करे रहिया आहियूं जंहिंमें सभिनी खे शिरकत जी अपील आहे त तव्हां हुन में शामिलु थियो। तव्हां ॾिठो हूंदो त अभी असां हाणे लाइव सेशन बि कयो हुयोसीं ऐं उन में बि तव्हांखे इहा ई ॻाल्हि कईसीं तव्हां पंहिंजी इन्हनि में जेके बि प्रोटेस्ट हुजनि उन्हनि में शिरकत वधि खां वधि पंहिंजी यकीनी बढ़ायो ऐं जेके बि कोशिशूं काविशूं आहिनि इहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजे लाइ असां कयूं था ऐं हुन जो मक़सदु इहो ई आहे तव्हां पंहिंजे रोज़गार सां लॻी वञो। ऐं जीअं दारबाब ॿुधायो त असां जेको आहे फ्राइडे वारे ॾींहुं 2 बजे 5 to 15 जे लाइ एहतजाज जी कॉल ॾियूं पिया ऐं मूंखे उमेदु आहे त सभु ॿाहिरि जेके बि टेस्ट पास करे वेठा आहिनि IBA टेस्ट पास करे वेठा आहिनि उहे हिन में भरपूर शिरकत खे यकीनी बणाईंदा ऐं हिन एहतजाज खे कामयाबु कंदा छो जो हीअ एहतजाज असां तव्हांजे लाइ कयूं पिया ताकी तव्हांखे जेको तव्हांजो हक़ आहे उहो मिली सघे।